अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। कंदकोट में गवर्नमेंट लोअर सेकेंडरी स्कूल न्यू मिर्जापुर जे हेड मास्टर जे मुबीना ज़ियादतनि खिलाफ़ PTLF जे अॻवाननि ज़िले जनरल सेक्रेटरी सदरुद्दीन मरहेटो, सिटी सदर अब्दुल कादिर आरबाणी स्कूल जे उस्तादनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त लोअर सेकेंडरी स्कूल न्यू मिर्जापुर कंदकोट जा सभई उस्ताद रेगुलर स्कूल अची पंहिंजा फर्ज़ बख़ूबी सरअंजाम ॾियण ऐं उन्हनि जे महिनत जे करे स्कूल जो शुमार सुठनि स्कूलनि में नंबर 1 ते आहे। हुननि चयो त जॾहिं खां IBA पास हेड मास्टर अब्दुल हफीज़ गोलो हिन स्कूल जी चार्ज संभाली आहे, तॾहिं खां हिन स्कूल जो माहौल ख़राब थी रहियो आहे। हू उस्तादनि सां ग़लति रवैयो इख्तियार कंदे हुननि खे बिना जवाज़ तंग कंदे ज़हनी दबाव जो शिकार बणायो पियो वञे। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त स्कूल जे हेड मास्टर खे हटाए ॿियो हेड मास्टर मुक़ररु कयो वञे। ॿिए तरफ़ हेड मास्टर अब्दुल हफीज़ गोलो जो चवणु आहे त तइलीम खाते तरफ़ां कोरोना जी टीं लहर जे करे हिकु लेटर जारी कंदे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त स्कूल में हफ़्तेवार शेड्यूल जोड़े ॿारनि खे मरहलेवार पढ़ाए उन्हनि खे होमवर्क ॾिनो वञे, जंहिं लाइ उस्तादनि खे वक़्त ते अचण लाइ पिणु पाबंद कयो वियो आहे। पर असांजे स्कूल जा आज़ादी पसंद उस्ताद नथा चाहिनि त उन्हनि खां ड्यूटी वरिती वञे। हुन चयो त नए जारी कयल हिदायतुनि मुताबिक़ उस्तादनि खे स्कूल अचण लाइ चयो वियो आहे, जंहिं करे हू मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाए रहिया आहिनि।